अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ वेब टीवी सां गॾु मैं नबील मला तव्हां ॾिसी रहियो हक़ सच न्यूज़ वेब टीवी चैनल। कोटड़ी कबीर शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे भाउ इंजीनियर हफ़ीज़ रहमान मेमन सां जांच कमेटी जे सरबराह RPO हैदराबाद गुलाम नबी मेमन 10 रुकनी कमेटी समेत तॾहिं ते पहुची तहज़ियत कई, जे बाद गोदो शाख मां लाश मिलण वारे हंधि ऐं वाक़े वारे हंधि RD 247 रोहड़ी केनाल ऐं ॻोठ सूफ़ाई सेट जो मुआइनो कयो। उन मौक़े ते गुलाम नबी मेमन सहाफ़ियुनि खे ॿुधायो त कमेटी नई सर जांच कमु करणु चाहे थी। ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी जांच कबी, ज़रूरत पई त अज़ीज़ जो ॿीहर पोस्टमार्टम करायो वेंदो। ॿिए पासे इलाइक़े जे सान्यावांदनि अज़ीज़ जो ॿीहर पोस्टमार्टम कराइण ते जांच कमेटी ते बेइतमादी जा ख़ुदकुशा ज़ाहिर करे छॾिया। GIT पारां ॿीहर पोस्टमार्टम कराइण केस खे डिले करण ऐं केस खे हेॾे होॾे कराइण जी बराबरि आहे। हिननि चयो त अज़ीज़ मेमन जीअरे हूंदे ई पंहिंजा ज़िंदगी खे ख़तरे बाबति अहम इंकशाफ़ करे वियो, उन आधार ते जांच कराई वञे। रिपोर्टर मुला बख्श खेबो, हक़ सच न्यूज़ नेटवर्क कोतरी।